केमिस्ट्री क्लास 10 बाप ॿियों सबक 9 pH स्केल आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अवां के सिंगालन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि अदर इंडिकेटर्स pH स्केल एंड यूज़िस ऑफ pH। असां वटि इंडिकेटर्स जो इस्तेमालु कयो वेंदो आहे सब्सटेंसिस खे ॼाणण जे लाइ त उन्हनि जी जेका नेचर आहे उहा कहिड़ी आहे, एसिडिक आहे या न्यूट्रल आहे या अल्कलाइन आहे। इंडिकेटर्स जो मतिलबु आहे यानी ॿुधाईंदड़। Indicators are substances used to determine the nature of substance by observing their various colors. Indicators उहे हिकिड़ियूं कीमियाई शयूं आहिनि जेकी असां शयुनि सां जॾहिं रिएक्ट कराईंदा आहियूं उन्हनि खे त उहे हिकिड़े क़िस्म जो ख़ासि कलर उहे शो कंदियूं आहिनि। उन कलर खे ॾिसी करे असां अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त इहा जेका शइ आहे उहा एसिडिक आहे, तेज़ाबी आहे या न्यूट्रल आहे या उहा अल्कलीन आहे। इंडिकेटर्स में कॉमनली जेको इस्तेमालु थींदड़ हिकिड़ो सादो इंडिकेटर आहे उहो आहे लिटमस पेपर। लिटमस पेपर जेको आहे ॿिनि रंगनि जो असां इस्तेमालु कंदा आहियूं। हिकिड़ो हूंदो आहे ब्लू रंग जो। इहो ब्लू रंग जो लिटमस पेपर जॾहिं असां कंहिं बि शइ में जेकॾहिं असां दाख़िलु कयूं था ऐं जेकॾहिं उनजो कलर जेको आहे सो ब्लू लिटमस पेपर जो रेड में तब्दील थी वियो त यानी इहो जेको सब्सटेंस आहे जेको तव्हां जाचो था, जेको तव्हां परखियो था, उहो एसिडिक इन नेचर आहे। पर जेकॾहिं ब्लू लिटमस पेपर जो रंग तब्दील नथो थिए, उहो साॻियो ई ब्लू रहियो त यानी तव्हांजो जेको उहो जेको असांजो सब्सटेंसिस आहे उहो बेसिक आहे। उन जेको ब्लू लिटमस पेपर आहे उन पंहिंजो रंग जेको आहे सो कोन मटायो आहे त यानी तव्हांजी जेका शइ आहे जेका तव्हां परखियो था उहा पाण बेसिक आहे नेचर। ऐं वरी असां वटि ॿियो जेको लिटमस पेपर इस्तेमालु थींदो आहे उहो उनजो कलर रेड हूंदो आहे। पर उन रेड लिटमस पेपर खे जेकॾहिं तव्हां कंहिं अहिड़ी शइ में विझो था जेका बेसिक आहे, जेका असासी ख़ासियतुनि वारी आहे, त इहो रेड लिटमस पेपर पंहिंजो रंग उन असासी पाणियाठ में, असासी उन सब्सटेंस में पंहिंजो कलर ब्लू करे छॾींदो। हाणे जेकॾहिं रेड लिटमस पेपर ब्लू थी थो वञे कंहिं बि अंदरि पाणियाठ में या ॿिए कंहिं सब्सटेंस में त यानी इहो जेको सब्सटेंस आहे उहो तव्हांजो आहे बेसिक सॉल्यूशन। ऐं वरी जेकॾहिं ब्लू तव्हांजो लिटमस पेपर हुयो उहो रेड थो थी वञे त यानी तव्हांजो जेको सॉल्यूशन आहे उहो एसिडिक आहे। पर जेकॾहिं रेड लिटमस पेपर जेको आहे सो कंहिं सॉल्यूशन में विझो था उहो पंहिंजो रंग नथो मटाए, साॻियो ई ॻाढ़ो थो रहे त यानी उन में अंदरि जेको सब्सटेंस आहे सॉल्यूशन आहे उहो पाण जेको आहे सो एसिडिक आहे। तंहिंजे करे उन पंहिंजो रंग लिटमस पेपर रेड मटायो कोन्हे को। ॿियो वरी असां वटि थींदो आहे यूनिवर्सल पीएच पेपर। यूनिवर्सल पीएच पेपर तव्हां जन खे कंहिं बि सॉल्यूशन में जेकॾहिं तव्हां उन में ॿोड़ींदव त उहो तव्हांजो यूनिवर्सल पीएच पेपर जेको आहे रुॻो ॻाढ़ो ऐं तव्हांखे ब्लू रंग कोन ॾींदो, उहो तव्हांखे मुख़्तलिफ़ कलर ॾींदो। उन्हनि जी मुख़्तलिफ़ रेंज हूंदी आहे, उनजो कलर जेको आहे उहो मटिजी वेंदो आहे। लिटमस पेपर में इहो हुयो त लिटमस पेपर सिर्फ़ु असांखे इहो पोइ ॿुधाए त का शइ एसिडिक आहे या जेका आहे सो ॿी का शइ जेका आहे सो उहा बेसिक आहे। पर इहो कोन पोइ ॿुधाए त उहा केतिरी एसिडिक आहे या उहा केतिरी जेको आहे सो बेसिक आहे। यूनिवर्सल पेपर जेको आहे उहो जीअं त मुख़्तलिफ़ रंग जेके आहिनि उन्हनि जो इंडिकेट कंदो आहे त उहे रंग जेके आहिनि असां जॾहिं पीएच स्केल ते ॾिसंदा आहियूं त उहे असांखे पीएच जो वैल्यू पिणु ॿुधाईंदा आहिनि त जेकॾहिं का शइ एसिडिक आहे त उहा केतिरी वधीक एसिडिक आहे। मिसाल जे तौर ते यूनिवर्सल पीएच पेपर जेको आहे सो असां हिकिड़े सॉल्यूशन में असां विधोसीं त उनजो रंग जेको आहे सो ॾिठोसीं त उहो ब्लू थी वियो आहे। असां उनखे इन रंग सां भेटाईंदासीं त इहो जेको आहे सो अल्कलाइन आहे ऐं सो बि यानी कि 14 ते हुजे हा उनजो गहरो पर्पल कलर हुजे हा त असां चऊं हा त स्ट्रांग अल्कलाइन आहे। पर जीअं त हिनजो कलर जेको आहे सो हिते ब्लू रेंज में आहे त यानी इहो जेको आहे सो मीडियम टाइप क़िस्म जो हिकिड़ो अल्कलाइन सॉल्यूशन आहे। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं असां हिन यूनिवर्सल पीएच पेपर खे कंहिं एसिडिक सॉल्यूशन में विझूं हा त पोइ मुमकिन आहे त हे या त हिन पहिरें नंबर वारो रंग ॾेखारे या ॿिए नंबर वारो ॾेखारे या टे नंबर वारो ॾेखारे। हाणे पहिरें नंबर वारो रंग ॾेखारींदो जेकॾहिं को बि सॉल्यूशन, जेकॾहिं असांजो यूनिवर्सल पेपर जेको आहे सो हिन रंग जो थी वियो त असां चवंदासीं इहो हाईली एसिडिक आहे सॉल्यूशन जेको आहे सो। पर जेकॾहिं तव्हांखे पंजो जेको क़िस्म आहे अहिड़े क़िस्म जो लाइट हिकिड़ो येलो कलर जो जेको कलर थो इंडिकेट करे त यानी तव्हां अंदाज़ो लॻाईंदो हिते हिन सां भेटाए त इहो जेको हाणे सॉल्यूशन आहे जंहिंमें असां यूनिवर्सल पेपर ॿोड़ियो आहे ऐं अहिड़े क़िस्म जो रंग उन ज़ाहिर कयो आहे त इहो थोरो हल्को एसिडिक आहे। यूनिवर्सल पीएच पेपर
मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रंग ज़ाहिर कंदो आहे। रंग जेको आहे सो पाण अख़्तियार कंदो आहे ऐं असांखे ॿुधाईंदो आहे त हिन सॉल्यूशन जी pH रेंज जेका आहे उहा केतिरी आहे। pH स्केल जेका आहे उहा असां वटि जेका नॉर्मली रेंज कंदी आहे उहा 0 खां वेंदे 14 ताईं रेंज कंदी आहे। सो 0 खां 14 ताईं जॾहिं असां ॾिसूं था उनखे त जेका असां वटि जेकॾहिं कंहिं बि सब्सटेंस जी pH 0 आहे त उनजो मतिलबु आहे इहो 0, 1, 2 ताईं हाईली एसिडिक आहिनि। इहे कोरोसिव क़िस्म जा जेके तेज़ाब थींदा आहिनि चाढ़ींदड़, उन्हनि जी pH जेका आहे उहा तमामु वॾी हाई हूंदी आहे ऐं उहा 0, 1, 2 ते हाई हूंदी। 7 हिकिड़े न्यूट्रल क़िस्म जी pH आहे। न शइ एसिडिक हूंदी न ई वरी का शइ जेको आहे सो बेसिक हूंदी। पाणी आहे जीअं जीअं खीर आहे उन्हनि जी जेका pH आहे उहा न्यूट्रल, उहा 7 हूंदी आहे। हाणे न्यूट्रल खां जीअं असां हेॾे वेंदासीं त हेॾे तेज़ाबियत जेका आहे वधंदी वेंदी। 6 वारो ऐं 5 वारो 4 वारो इहो हल्को तेज़ाब हूंदो, पर 3, 2, 1, 0 वारो हाईली एसिडिक हूंदो आहे। ईअं वरी 7 खां जॾहिं असां हेॾे वेंदासीं त हाणे न्यूट्रल जे जेके वेझो डिजिट्स आहिनि या वैल्यूज़ आहिनि 8, 9, 10 इहे जेके आहिनि स्लाइटली बेसिक हूंदा, पर जीअं जीअं न्यूट्रल खां परे थींदा वेंदासीं त उन्हनि जी जेका स्ट्रेंथ आहे वधंदी वेंदी। पोइ उहो बेसिक हूंदो त हाईली बेसिक थी वेंदो। हेॾां जेकॾहिं वरी न्यूट्रल जे वेझो वारा वैल्यूज़ आहिनि त इहे स्लाइट हूंदा, एसिडिक हुजनि। ऐं वरी अॻिते वञो त जेकॾहिं इहो वैल्यूज़ परे आहिनि न्यूट्रल खां त यानी इहे तमामु घणा हाईली एसिडिक हूंदा आहिनि। A solution of a compound of pH 7 or pOH is considered a neutral solution. हाणे को बि जेको ॻार आहे जंहिंजी pH 7 आहे या pOH 7 आहे त असां हुनखे न्यूट्रल सॉल्यूशन सम्झंदा आहियूं या हुनखे असां न्यूट्रल सॉल्यूशन चवंदा आहियूं। सॉल्यूशन्स ऑफ pH लेस देन 7 आर एसिडिक। हाणे जेके बि सॉल्यूशन्स आहिनि जंहिंजी pH जेका आहे उहा 7 खां घटि आहे, pH जा हेॾा वैल्यूज़ ॾिनल आहिनि, हीअ आहे न्यूट्रल pH। हाणे 7 खां घटि वारी जेको आहे असां वटि pH वारा सॉल्यूशन्स उहे एसिडिक हूंदा आहिनि ऐं 7 खां मथे वारा जेके सॉल्यूशन्स आहिनि उहे वरी बेसिक हूंदा आहिनि। हीअ असांजी किताब में हिकिड़ी टेबल ॾिनल आहे, तव्हांखे इहा ॻाल्हि नोट करणु घुरिजे त pH ऐं pOH जो जेको जोड़ आहे उहो 14 जे बराबरि आहे। हेॾां असांखे हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन मिलियल आहे मोल पर डीएम क्यूब में, ऐं हेॾां हाइड्रो ऑक्सिल आयन जी मोल पर डीएम क्यूब कंसंट्रेशन मिलियल आहे। जेकॾहिं असां हाइड्रोजन आयन जी जेका कंसंट्रेशन मिलियल आहे असां उहा कढूं था त असां उन मंझां ई वरी हाइड्रो ऑक्सिल आयन जी कंसंट्रेशन बि पाण कढी सघूं था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां खणूं 1/10 रेज़ पावर -2 हाइड्रोजन आयन जी जेका मोलर कंसंट्रेशन आहे उहा हिकिड़े सॉल्यूशन जी इहा आहे। सो 1/10 रेज़ पावर -2। हाणे इहो 1/10 रेज़ पावर -2 इन जी जेकॾहिं तव्हां pH कढंदो त तव्हांखे फार्मूलो यादि हूंदो त pH जो फार्मूलो हूंदो आहे pH बराबरि आहे नेगेटिव लॉगरिथम ऑफ हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन, नेगेटिव लॉगरिथम ऑफ हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन मोलर हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन। हाणे असां वटि जेकी हाइड्रोजन जी मोलर कंसंट्रेशन आहे उहा त तव्हांखे ख़बर आहे त मथे ॾिनल आहे, उहा आहे असां वटि 1/10 रेज़ पावर -2। हाणे असांखे इहो फार्मूलो यादि आहे हिन जो त 1/10 -2 खे हिते रखंदासीं ऐं हुनजो नेगेटिव लॉग जेको आहे सो उहो कढंदासीं त नेगेटिव लॉगरिथम कढण खां पोइ हुनखे जॾहिं 1 सां ज़र्ब कंदासीं त इहो -2 जेको आहे इहो +2 में तब्दील थी वेंदो। तंहिंजे करे pH बराबरि छा थी वेंदी 2 जे। हाणे 1/10 रेज़ पावर -2 हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन कईसीं, चयोसीं त हिन जी pH लहो, हेॾा हिन जो pH वैल्यू मिलियल आहे, उहो तव्हां pH ॾिसो त हेॾो 2 आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे pH वैल्यू 2 मिली वियो त pH वैल्यू तव्हांखे जॾहिं मिले थो त पोइ तव्हां उन pH वैल्यू मां ई वरी तव्हां pOH कढी सघो था या वरी उहा उनजी हाइड्रो ऑक्साइड आयन कंसंट्रेशन पिणु कढी सघो था। pH + pOH जेका आहे उहो हिते असांजो फार्मूलो ॾिनल आहे बराबरि 14। त असां वटि pH जो वैल्यू छा आहे, हाणे हिते 2 हुयो, हिते असां लिखंदासीं 2 + pOH बराबरि 14। त हाणे असां हिन जो वैल्यू कढणु था चाहियूं pOH जो, त H खे परियां मोकिलींदासीं त माइनस में हलियो वेंदो, 14 - 2 बराबरि थी वेंदो 12। त pOH छा थींदी 12। हाणे वरी 12 ऐं 2 जोड़ कयो त साॻियो ई जवाबु असांखे 14 मिली वेंदो। सो असांखे जेकॾहिं हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन मिलियल आहे जीअं 1/10 - 4 इन जी pH कढंदासीं त हिन फार्मूले सां उहा असांखे मिलंदी 4।
हाणे 4 खे असां 14 मां कट कयूं त असांखे POH मिली वेंदी। 4 कट कयो 14 मां त 10 मिलियो, त POH असांजी थी वेंदी 10। सो ईअं जेकॾहिं असांखे का बि हिकिड़ी हाइड्रोजन आयन कंसंट्रेशन मिलियल हुजे या हाइड्रो ऑक्साइड आयन कंसंट्रेशन मिलियल हुजे त को बि वैल्यू असां हिकिड़ो कढंदासीं, इन फार्मूले में विझी करे वरी असां ॿिए जो वैल्यू मालूम करे सघूं था। कंक्लूजन pH बाबति ही आहे त जेकी बि न्यूट्रल सॉल्यूशन्स हूंदा आहिनि उन्हनि जी pH 7 हूंदी आहे। जीअं पाणी आहे न्यूट्रल सॉल्यूशन, लूणु आहे न्यूट्रल सॉल्यूशन, खीर आहे, उन्हनि जी pH हमेशह 7 हूंदी। एसिडिक जेके बि सॉल्यूशन्स आहिनि, लीमे जी रस खणो, हाइड्रोक्लोरिक एसिड खणो, बैटरी जो पाणी खणो, उन्हनि जी pH जेका आहे उहा 7 खां हमेशह घटि हूंदी, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 ताईं। ऐं जेके बेसिक सॉल्यूशन्स आहिनि, जीअं तव्हांजो जेके डिटर्जेंट्स आहिनि या तव्हांजो साबुण आहे, उन्हनि जी तव्हां pH ॾिसंदव त उहा 7 खां हमेशह मथे हूंदी, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 ताईं बेसिक सॉल्यूशन्स जी pH हूंदी आहे। चौथों इहो आहे त pH एंड POH जा वैल्यूज़ जेके आहिनि उहे ॿई 0 खां शुरू थींदा आहिनि, 14 ते ख़तमु कंदा आहिनि। यूज़िस ऑफ pH जा इस्तेमालु तमामु अहम आहे। pH जी ॼाण ऐं उन जी एप्लीकेशन। नंबर पहिरियों इहो आहे त असांखे इहा ख़बर पवंदी आहे त सॉल्यूशन जेको आहे उहो एसिडिक आहे या बेसिक आहे। pH जी ॼाण ई न हूंदी त असांखे इहा कीअं ख़बर पवंदी त जेको ॻार आहे, मिसाल जे तौर ते अखि जो ॻार आहे, उहो एसिडिक आहे, बेसिक आहे या न्यूट्रल आहे। वात जी जेका पिक आहे, वात जी जेका pH आहे उहा एसिडिक आहे, बेसिक आहे या उहा न्यूट्रल आहे। इहा असांखे ख़बर pH जी एप्लीकेशन सां उन जी ॼाण सां पवंदी आहे। नंबर ॿियो, इट इज़ यूज़ टू प्रोड्यूस मेडिसिन्स। हाणे जीअं त असांखे ख़बर पइजी वई त अखि जो जेको पाणी आहे उन जी pH घणी आहे, वात जो जेका pH आहे उहा घणी आहे, रत जी pH घणी आहे, त पोइ दवाऊं बि असां उन pH जे मूजिबि ठाहींदा आहियूं। ईअं न थींदो त अखि जी pH हुजे न्यूट्रल ऐं तव्हां उन में जेके ड्रॉप्स ठाहियो था उहे तव्हां एसिडिक विझो, त तव्हांजे जेको अखि आहे उनजो जेको अंदरि ऑर्गन्स आहिनि उहे समूरा जेके आहिनि डिस्ट्रॉय थी वेंदा, डैमेज थी वेंदा। ऐं ॿियो, कल्चर एट अ माइक्रोबायोलॉजिकल पार्टिकुलर कंसंट्रेशन ऑफ हाइड्रोजन आयन। ॿियो असांखे इहा जेका आहे pH जेका आहे उहा हिकिड़ो कल्चर पैदा करण में मदद ॾींदी आहे, जेको माइक्रोबायोलॉजिकल असां कल्चर पैदा कंदा आहियूं। जीअं बैक्टीरिया आहे, असां उन्हनि जी जेकॾहिं कॉलोनी ग्रो करणु चाहियूं था पेट्री डिशिस में, त उन्हनि में बि जेके सॉल्यूशन्स इस्तेमालु कंदासीं उनजो जेको pH आहे उनजो तमामु घणो ख़्यालु रखिबो आहे त उहा तमामु घणी हाई न हुजे, एसिडिक न हुजे, तमामु घणी बेसिक न हुजे, जो जेके बैक्टीरिया आहिनि उहे रहंदो ग्रो करण जे बजाय मरी वञनि। नंबर टियों इस्तेमालु आहे pH जो, त इट इज़ यूज़ टू प्रिपेयर सॉल्यूशन्स ऑफ रिक्वायर्ड कंसंट्रेशन नेसेसरी फॉर सर्टेन बायोलॉजिकल रिएक्शंस। हाणे तव्हांखे बायोलॉजिकल कुझु हिकिड़ा ख़ासि रिएक्शन कराइणा आहिनि त उन्हनि जे लाइ बि जेके कंसंट्रेशन्स आहिनि, ॻार आहे, उहो तव्हांखे हिकिड़ी रिक्वायर्ड मख़सूस pH जो तयारु करिणो पवंदो आहे, जेको पिणु pH जी एप्लीकेशन सां ई मुमकिन आहे। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।